में गैर सरकारी नतीजो पीपल्स पार्टी उम्मीदवार मोहम्मद साजिद जोखियो 3949 वोट खणी अॻिते आहे। मुस्लिम लीग नून जो उम्मीदवार 2226 वोट खणी सघियो आहे। मुस्लिम लीग नून जो उम्मीदवार पीर हफीजुल्ला जान सरंदी 2226 वोट खणी सघियो आहे। 18 पोलिंग स्टेशन जा इहे नतीजा आहिनि। PS 85 मलीर जो पीपल्स पार्टी उम्मीदवार मोहम्मद साजिद जोखियो 3949 वोट खणी अॻिते आहे। पीपल्स पार्टी PS 85 मलीर जो ही गैरतमी गैर सरकारी नतीजो 18 पोलिंग स्टेशन जो पीपल्स पार्टी उम्मीदवार 3949 वोट खणी अॻिते आहे। NA 207 शहीद बेनज़ीराबाद 1 जो गैरतमी गैर सरकारी नतीजो पीपल्स पार्टी उम्मीदवार आसिफ अली जरदारी 12238 वोट खणी अॻिते आहे। 21 पोलिंग स्टेशन जा इहे नतीजा आहिनि। आज़ाद उम्मीदवार शेर मोहम्मद रिंद 2626 वोट खणी सघियो आहे। NA 207 शहीद बेनज़ीराबाद 1 जो गैर हतमी गैर सरकारी नतीजो पीपल्स पार्टी उम्मीदवार आसिफ जरदारी 12238 वोट खणी अॻिते आहे। NA 207 शहीद बेनज़ीराबाद 1 जो ही नतीजो पीपल्स पार्टी उम्मीदवार आसिफ जरदारी 12238 वोट खणी अॻिते आहे। 21 पोलिंग स्टेशन जो इहो नतीजो आहे। आज़ाद उम्मीदवार 2626 वोट खणी सघियो आहे। हिकु ॿियो गैरतमी गैर सरकारी नतीजो आहे NA 192 शिकारपुर कंदकोट जो पीपल्स पार्टी उम्मीदवार शबीर अली बिजरानी 10132 वोट खणी अॻिते आहे। 10 पोलिंग स्टेशन जो इहो नतीजो आहे। JUI उम्मीदवार डॉक्टर इब्राहिम जतोई 3198 वोट खणी सघियो आहे। NA 192 शिकारपुर कंदकोट जो नतीजो आहे। पीपल्स पार्टी उम्मीदवार शबीर अली बिजरानी 10132 वोट खणी अॻिते आहे। गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजा आहिनि जेके अवां सां शेयर करे रहिया आहियूं। PS 26 कोटडेजी जो नतीजो पीपल्स पार्टी उम्मीदवार काइम अली शाह 6259 वोट खणी अॻिते आहे। 17 पोलिंग स्टेशन जो इहो नतीजो आहे। GDA उम्मीदवार इमाम बख्श पुलपोटो 1445 वोट खणी सघियो आहे। PS 26 कोटडेजी जो नतीजो आहे। पीपल्स पार्टी उम्मीदवार काइम अली शाह 6259 वोट खणी अॻिते आहे। 17 पोलिंग स्टेशन जो इहो नतीजो आहे। GDA उम्मीदवार 1445 वोट खणी सघियो आहे। PS 81 मेहर जो गैर हतमी गैर सरकारी नतीजो पीपल्स पार्टी उम्मीदवार फयाज़ अहमद बुट 4865 वोट खणी अॻिते आहे। GDA उम्मीदवार लियाकत अली जतोई 4835 वोट खणी सघियो आहे। 17 पोलिंग स्टेशन जो इहो गैर हतमी गैर सरकारी नतीजो आहे। PS 81 मेहर जो नतीजो पीपल्स पार्टी उम्मीदवार फयाज़ अहमद बुट 4865 वोट खणी अॻिते आहे।
PS 75 ठट्टो जो गैर हतमी गैर सरकारी नतीजो। पीपल्स पार्टी उम्मीदवार रियाज़ शाह शिराज़ी 20,000 वोट खणी अॻिते आहे। अमजद शाह जेको आज़ाद उम्मीदवार आहे रुगो 1500 वोट खया आहिनि। 37 पोलिंग स्टेशन जो इहो नतीजो आहे। PS 75 ठट्टो जो गैर हतमी गैर सरकारी नतीजो आहे। पीपल्स पार्टी उम्मीदवार रियाज़ शाह शिराज़ी 20,000 वोट खणी अॻिते आहे।